अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सिंध जा मोती मटियारी चैप्टर ऐं तव्हांजो पंहिंजो इमरान अली में उम्मीद है ख़ैरियत सां हूंदो। हिन वक़्तु लाइव अचण जो मक़सदु मटियारी पुलिस जेका कार्रवाई कई आहे उन ते कुझु ॻाल्हायूं। डिस्क्रिप्शन में लिखियो आहे त DSP तारिक ख़ानज़ादे सां ॻाल्हि ॿोल्हि मुंहिंजी थी आहे ऐं हिन खां अलावा असांजा ऑडियो लिंक जेके महिमान आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हि ॿोल्हि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मटियारी पुलिस इहा दावा कई आहे त जेको अॼु पुलिस मुक़ाबिलो थियो आहे जंहिंमें हिकु जवाबदार खे हाफ़ साहिब कयो वियो आहे ऐं उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं मटियारी पुलिस जेको आहे उन जो डायरेक्ट कनेक्शन जवाद मेमन जी जेका फुर थी हुई, जेका सम्झां थो महीनो खनि थियण वारो आहे, उन सां जोड़े रही आहे। ॾोहारी मिर्ज़ा मरी नालो आहे हुनजो ऐं पुलिस जे चवण मुताबिक़ उहो जवाद मेमन जी फुर में मुख्य सहूरतकार आहे। ऐं इन खां अलावा DSP मटियारी सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थी त DSP मटियारी मूंखे ॿुधायो त इहो बिल्कुलु कार्रवाई अमल में आई आहे ऐं इन खां अलावा ॿ टीमूं जोड़ी वयूं आहिनि DSP तारिक ख़ानज़ादे जी सरबराही में ऐं हिकिड़ो शाहरुख खान भट्टी जेको SHO मटियारी आहे उन जी सरबराही में ऐं तारिक ख़ानज़ादो साहब पाण टीम जी लीड करे रहियो आहे ऐं उॾेरोलाल स्टेशन में हिन वक़्तु पिणु मौजूदु आहे कार्रवाई करण सिलसिले में। सो ऐं सभिनी खां पहिरीं जेका ऑडियो मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे DSP तारिक ख़ानज़ादे सां ऐं अवां दोस्तनि खे उहा ॿुधाईंदुसि। इन खां पोइ सीनियर सहाफ़ी मटियारी जो जर्नलिस्ट ज़मीर अशकरी उनखे बि जेको आहे ऑडियो लिंक ते मुंहिंजी ॻाल्हि रिकॉर्डेड आहे मूंखे उहा ॿुधाईंदुसि। उन खां पोइ ही कार्रवाई अमल में आई आहे जेका उन में हाजी शहज़ाद मेमन कोऑर्डिनेटर MNA मखदूम जमील रवा साहब जो नालो तमामु घणो वरितो पियो वञे, जंहिंजी कोशिशुनि सां इहा कार्रवाई जेको आहे शुरू कई वई आहे, छो जे सफ़ा माठार हुई। जवाद मेमन जी जेका फुर थी हुई उहो वाक़ई ते हिकिड़ो ॿ ॾींहं टे ॾींहं कुझु मामला हुआ, पोइ रमज़ान अची वियो, ईद अची वई त सफ़ा माठार थी वई, पर हिकदमि जेको ईद खां पोइ इहो मामिलो थोरो वधियो आहे त हाजी शहज़ाद मेमन जी कोशिशुनि सां इन मामले खे वधायो वियो आहे ऐं वधीक जेके कार्रवायूं कयूं थियूं वञनि अञा बि। त हाजी शहज़ाद मेमन सां असीं ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं ऐं पुछंदासीं त जॾहिं SSP सां मुलाक़ात थी आहे त छा उन्हनि जो प्रोग्राम हो ऐं कीअं तव्हांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल्हि थी ऐं कार्रवाई शुरू करण जो हुननि तव्हांखे ॿुधायो हो या न ॿुधायो, उन्हनि खां पाण ॻाल्हाईंदासीं। सभिनी खां पहिरीं आऊं तारिक ख़ानज़ादे साहब जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो। साउंड थोरो उन्हनि जो घटि आहे, पर ज़ाहिरी आहे उन्हनि जी ऑडियो जेका मूं वटि मौजूदु आहे ऐं तव्हां सां उहा शेयर कयां थो। DSP तारिक ख़ानज़ादे जी जी कोई किया है, कोई किया है ये जवाब की मतलब खेती में मुलविस है, इसको पाएंगे सर। चल रही है, हुई है, अच्छी पक्की बात है। ठीक है, हमें मुतवक्का है कि जो नए आदमी है ना तो यही बंदा है इधर, कोई बंदे ने और भी साफ किया है इसको। ठीक है, रिकवरी के करीब है, आप समझता हूँ जवाब वाली जो बची रही। और कोई कार्रवाई अगर हुई है किसी और लोगों के खिलाफ, फिलहाल एक ही वर्ष आपका गिरफ्तारी में आया है। अभी तो ये फिलहाल एक है, उसके बाकी में पीछे में जी जी ठीक है। वो टिकट मेरी निकली है, सिक्योर में निकला है। जितने भी आप लीड कर रहे हैं दोस्तों, मतलब इस समय टीमें बनाई है, ठीक है। वो 18 घटी है, उससे दूसरी टीम जो लेकर मैं निकला हूँ, हम जा रहे हैं, मैं जा रहा हूँ, ठीक है सर। देख के अल्लाह बेहतर करेगा इंशाल्लाह, अल्लाह से बेहतरी की उम्मीद है। तारिक ख़ानज़ादो जी तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी। इन खां पोइ असां ज़मीर हुसैन अशकरी साहब ॻाल्हायो
अचो त उन्हनि जी ॻाल्हि ॿुधूं था। और है ना पुलिस मौके पे मुकाबलो थी पियो के भाई अभी जो है आज के मामले में जो देर के मामले में ना बिल्कुल मुलाकात करी इसकी तो होगा जे नतीजे है ये वाला जो हमें ये को आज तुम्हारी वो बोलता है ये तो हमारी मतलब पूरा बस लागू है कि तो साल को क्या हम बिल्कुल के लोग पुलिस वाला का दाल बोल तव्हांजी थी है सीनियर जर्नलिस्ट मटियारी जी जी बिल्कुल पुलिस ने जेकी बयान हुई याद का निकल गई है सही बोलन बाहर उन्होंने मुझे वही वही जाते थे उनका खबर कर देता है जैसे वाक्य को के दाखिल में उनका खबर कर देता है या तो आप की को पुलिस को दे वो एफआईआर करू होना है डीएसपी तारीख खानदान का मुझे गाल भी कुछ देर पहिरीं जी जी अच्छा वो तस्दीक करे पियो त बिल्कुल ही माण्हू जेको असां गिरफ़्तार कयो आहे इहो हिकिड़ो मुलज़िम आहे वॾेरे जवाबी थाणे में अच्छा ॿियो दफ़ा कई आहे तारीख़ खानदान ते हींअर बि कार्रवाई लाइ निकितल आहियूं उॾेरो लाल वारे पासे इन जे बारे में कुझु तव्हांखे ख़बर आहे या इहो पुलिस सही चवे पई आहे या मटियारी जी सिविल सोसाइटी जेका आहे जो उन्हनि जो किरदार इन मामले में आहे या उन्हनि जे तरफ़ां का छा चवंदा आहिनि रिस्पॉन्सिबिलिटी मिलंदा खणंदी आहे को उन्हनि जो कदम कोन्हे जेके हिन मामलनि खां मिलायूं जेको आहे लाज़मी आहे जेको आहे होने का तो ये है कार्रवाई की जो ईद खां पोइ जेके पुलिस ज़मीर ख़ाशकली जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी उन खां पोइ हाजी शहज़ाद निमर सां बि ॻाल्हि ॿोल थी हुई अचो त उन्हनि जी ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधायूं। वालेकुम सलाम शहज़ाद साईं ॻाल्हि ॿोल कटी वई आहे वरी कंटिन्यू थो कयां हिनखे शहज़ाद साईं छा था सम्झो अॼु जेका पुलिस जी कार्रवाई आहे उनखे कीअं था ॾिसो ऐं तव्हांजी मुलाक़ात पुलिस एसएसपी सां करण केतिरी था सम्झो था त मुस्बत थी आहे तमाम शुक्रगुज़ार एसएसपी मटियारी एक्शन वरितो फौरी तौर ते जेको आहे जेको मुक़ाबिलो थियो हुन में हिकिड़ो माण्हू जंहिंजे पोयां पुलिस रहियल आहे डीएसपी उन्हनि चयो त ॿियनि जवाबदारनि खे रहियो जल्द रिकवरी कराए जवाब जेका जल्द रिकवरी समझो था मटियारी पुलिस उनजी रिकवरी जी तमामु वेझो पहुची वई आहे या अञा थोरो टाइम लॻंदो इंशाल्लाह मूंखे चयो इंशाल्लाह 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे रिकवरी करे लाइन ते हिकिड़ी शइ जो ॿियो मां तव्हां सवाल करे छॾियां
ओएनडीए में जेके तव्हांजो विज़िट थी विया आहिनि मटियारी में तरक़ियाती कमनि जे हवाले सां छो त हुन में जेके करप्शन जा कुझु इल्ज़ामात लॻनि पिया कंहिं बि माण्हू ते सच्चाई घणी आहे ॿियो हाणे हुन में तव्हां छा था सम्झो त मटीरियल में बहितरी आई आहे या मटीरियल साॻियो पियो हले मटीरियल में बिल्कुलु बहितरी आई आहे जेके जेके सिलेक्ट करे ॾिनो त बाबा ही जेको जेको इस्तेमालु ॾिनो कई हुई जेको आहे उहो सही तरीक़े सां कमु करायो हाजी शहज़ाद जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी मटियारी जो उभरंदड़ हिकिड़ो सियासतदान जेको साईं अब्दुल जमील जमा साईं जो कोऑर्डिनेटर बि आहे। अच्छा, आउं कोशिशि कयां थो त ठारू ख़ान भट्टी खे हिन वक़्तु लाइन ते आणियूं ऐं उन सां कुझु ॻाल्हायूं त हिन वक़्तु भला मटियारी पुलिस छा करे रही आहे ऐं छा अपडेट आहिनि वधीक कंहिं ॾोहारे जे हवाले सां। कॉल कयूं था ठारू ख़ान खे, भट्टी साहब खे ॾिसूं जे असांजी कॉल अटेंड कनि था त में बि कुझु ॻाल्हि ॿोल्हि असांजी थी वञे। में बि बिज़ी हुजनि कॉल अटेंड न बि कनि, असां थोरो भेरो कॉल कंदासीं उन्हनि खे, उन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे बंदि वारे पासे वठी हलंदासीं। ऐं सम्झां थो मटियारी पुलिस जी सुठी कार्रवाई आहे अॼु जी जेका आहे। शहज़ाद मोहम्मद जी बि एफर्ट आहे, ज़ाहिरी सिविल सोसाइटी मटियारी जेका जंहिंमें जवाहर मोहम्मद साहब मौजूदु आहिनि, उन्हनि में एज अ मेंबर तौरु त सम्झां थो त उन्हनि जो बि हिकिड़ो किरदारु हाणे नज़र अचे पियो। ऐं अॼु जेके हिननि जे रहमतुल्लाह तुर्क साहब जेकी पोस्ट छॾी हुई त 27 तारीख़ इंशाल्लाह असांजी हिकिड़ी मीटिंग थी रही आहे त सम्झां थो त अगरि मीटिंग थियणी बि आहे त उनखे थोरो जल्दी कनि ताकी शहरनि जी भलाई लाइ जेके क़दम आहिनि उन्हनि खे माण्हू जल्दी खणी सघे। सो हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु प्रोग्राम जेको मूं कयो हो उहो अॼु जेको जवाबदार पकड़िजो आहे, हाफ़ राइट आहे, वॾेरे जवाद मेमन साहब जी हाड़े में उहो मुलविस आहे ऐं पुलिस अहिड़ी तस्दीक कई आहे। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखिजो। इन में सां ख़ुदाफ़िज़ चवां थो। मुंहिंजो प्रोग्राम शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। यूट्यूब चैनल जो लिंक डिस्क्रिप्शन में पियल आहे। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। वरी ॿीहर मुलाक़ात थींदी। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।